अॼु मेमण ॻोठ मलीर कराची में सिंध मेमण इतिहाद जो जेको सालानो कन्वेंशन थी रहियो आहे, असां शुक्रगुज़ार आहियूं मेमण बिरादरी जे मौज़ूदनि दोस्तनि जा, सिंध मेमण इतिहाद जे दोस्तनि इंतिज़ामिया जा, जिन असांखे हिन प्रोग्राम में मान ॾिनो। पाकिस्तान ख़ासि ख़ाली इतिहाद पहिरें ॾींहं खां वठी हाजी रज़ाक मेमण साहब जेको हिन इतिहाद मेमण इतिहाद जो चेयरमैन साहब आहे, उन सां सहकारी आहे। असां उनखे पंहिंजो वॾो सम्झूं था ऐं उहो असां सां हर ॻाल्हि में हर मामलातनि में ॿांह आहे, समाजी कमनि में, इंसान जी ख़िदमत में। सो असां सम्झूं था त वक़्त जी ज़रूरत आहे त बिरादरियूं पाण सां राब्ता कनि, ॾुख सुख में हिक ॿिए सां सहारा लहनि ऐं जेके मामलात सिंध जे अंदरि इशूज़ हलनि पिया, मुख़्तलिफ़ मामलात आहिनि, मसइला आहिनि, उन्हनि खे हल करण जे लाइ करे समाजी सियासी तरीक़े सां असांखे हिकिड़े पेज ते अचिणो पवंदो। असांखे हिक ॿिनि जो मददगार थियणो पवंदो ऐं जेके ख़ानदानी बि छा हुजनि, बिरादरीनि जा मसइला हुजनि या इलाइक़े जा मामलात हुजनि, उन्हनि में हिक ॿिए सां सहकार सां ई मुआशिरो बहितर थी सघे थो। असां शुक्रगुज़ार आहियूं सिंध मेमण इतिहाद जा, जंहिं तरीक़े सां उहो सरगर्मियूं वधाए रहिया आहिनि ऐं ॿियनि बिरादरियुनि खे पाण सां गॾु खणी करे मुल्क में हिन मुआशिरे में हिकु बहितरी आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असांजो साणनि सहकार रहंदो, इंशा अल्लाह ताला साथ सलामत रहंदो। महिरबानी।